डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन की अगवानी में ॾोहारनि खिलाफ कामयाब कार्रवाइयों जारी आहिनि। उन सिलसिले में इंचार्ज सीआईए सांगड़ अली अकबर चन्ना पंहिंजे मातहत अमले सां गॾु जवाबदार अब्दुल जब्बार वसाण खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां टीटी पिस्टोल हथ करे वरितो आहे। जॾहिं त ॿी कार्रवाई में मातहत अमले सां गॾु दौरान गश्त हंगामी ऐं पुलिस मुक़ाबले जे केसनि में मुलविस जवाबदार मोहम्मद अली उर्फ मिठू खोसो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 12 बोर रिपीटर हथ कयो वियो आहे। एसए टंडो आदम हंगामे जे केस में मुलविस जवाबदार हुसैन मकरानी, वसीम मकरानी, मोहम्मद अली मकरानी, मुमताज़ अली मकरानी ऐं अयाज़ अली मकरानी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿी कार्रवाई में मंशियात फरोश शाज़ेब ब्रोही खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं 680 गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं। जॾहिं त टीं कार्रवाई सरेआम फाहिशी जे केस में शाहिद चुश्ती ऐं मिसमात राणी थेम खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त हिक ॿी कार्रवाई में चोरी केस में मफ़रूर जवाबदार वसीम राजपूत खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿ ॾींहं अॻु हिसाम गोरी जो गुम थियल मोबाइल फोन हथ अचण ते असल मालिक जे हवाले कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि खिलाफ लाॻापियल कलमनि तहत केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे। एसए लुंडो कुर्बान अली रात पर मंशियात फरोश लोन खासकेली खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर देसी शराब हथ करे वरितो। एसए सांगड़ सनाउल्ला पंवर मातहत अमले सां गॾु मंशियात फरोश रियाज़ उर्फ नियाज़ खासकेली खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर शराब हथ कयो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि खिलाफ लाॻापियल कलमनि तहत केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे।